नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो भरिसां गवर्नमेंट मिडिल स्कूल अब्दुल हमीद पंजाबी जी बिल्डिंग ज़बू हालत में हुजण ऐं स्कूल जे क्लासनि जी छित जा छापड़ किरण करे तइलीम हासिल कंदड़ 8हीं क्लास जो शागिर्द ज़हूर बुगियो, शहजाद सुमरो, महबूब ज़रदारी ऐं नाइब कासिद राजपूत ज़ख़्मी थी पिया आहिनि। जंहिं बाद स्कूल हेडमास्टर यूनस दिल, उस्ताद हामिद लिगारी स्कूल जे शागिर्दनि सां गॾिजी हथनि में बैनर खणी एहतजाज मुज़ाहिरो कयो, जिथे DEO मोहम्मद यासीन, DEO मोरो मज़हर हुसैन मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। एहतजाज कयो ऐं स्कूल जी बिल्डिंग जी मरम्मत कराई ॾियण जो मुतालबो कंदे नारेबाज़ी कई। हिन मौक़े ते स्कूल हेडमास्टर मोहम्मद यूनस दिल ऐं उस्ताद हामिद लिगारी ऐं ॿियनि चयो त असां गवर्नमेंट मिडिल स्कूल अब्दुल हमीद पंजाबी जी बिल्डिंग काफ़ी वक़्त खां ज़बू हालत में आहे, जंहिं जा केतिराई भेरा छित जा छापड़ किरी पिया आहिनि, जंहिं सबबि तइलीम हासिल कंदड़ 8हीं क्लास जा शागिर्द ज़हूर बुगियो, शहजाद सुमरो, महबूब ज़रदारी ऐं नाइब कासिद नासिर राजपूत ज़ख़्मी थी पिया आहिनि। असां अहिड़ी शिकायत तइलीम खाते जे आला अफ़सरनि खे कई आहे, पर को बि तदारक नाहे कयो वियो। जॾहिं त गुज़िरियल राति बारिश पवण करे छित जेका अॻे ई कमज़ोर हुई उन जी हालत इंतहाई ख़राब थी वई आहे ऐं मुसलसल छापड़ किरी रहिया आहिनि। इन हालत में तइलीमी सिलसिले खे जारी रखणु इंतहाई मुश्किल बणिजी वियो आहे। स्कूल जी बिल्डिंग ज़बू हालत में हुजण जे करे शागिर्दनि खे सर्दी जे मौसम में ॿाहिरि खुलियल आसमान हेठि तइलीम ॾियण ते मजबूर आहिनि। हिननि तइलीम खाते जे वज़ीरनि, सेक्रेटरी समेत आला अफ़सरनि खे घुर कई आहे त स्कूल जी बिल्डिंग जी मरम्मत कराई ॾे ऐं स्कूल जे उस्ताद ऐं शागिर्दनि जी ज़िंदगी खे महफ़ूज़ बणायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।